ब्यूरो चे वसीम इकबाल जैकाबाद फुरबाद एहतजाज करण ते गुम थियल नौजवान मरणगीर हालत में मिलो। लाड़काने मुंतकिल पुलिस ते टार्चर जो इल्ज़ाम मुज़ाहिरो एसपी सां वारसन ऐं ह्यूमन राइट्स जे वफ़द जी मुलाक़ात सिटी ऐं सदर DSP इंक्वायरी ऑफिसर मुक़रर 15 जगहनि ते तशद्दुद जा निशान मौजूद आहिनि। डॉक्टर ख़बर मूजिब जैकाबाद जे जाफराबाद पाड़े जे रहवासी वली मोहम्मद डोमकी 3 ॾींहनि खां ग़ाइब थियण बाद पुलिस इतला ते उमरानी लाड़े वटां मरणगीर हालत में मिलियो, जंहिंखे गिणती जोगी हालत में चाणगा अस्पताल लाड़काने रिफर कियो वियो। होॾां वारसन ऐं ह्यूमन राइट्स पारां हिकु मुज़ाहिरो वारसन हाजी इमदाद मोहम्मद डोमकी, शामराज डोमकी, ईद मोहम्मद डोमकी, ह्यूमन राइट्स जो चेयरमैन डॉक्टर H अंसारी, नसरुल्ला डोमकी, साफ़ी सज्जाद हुसैन डोमकी, रहीम खान पंवर जी अॻवानी में कयो वियो ऐं चयो वियो त टार्चर कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे कानून हवाले कयो वञे। होॾां हिकु हफ़्तो अॻु वली मोहम्मद खां 48,000 फूर थी विया हुआ ऐं पुलिस में बार बार शिकायत करण बावजूद को भी खड़तेल न निकिरण सबब अज़ीज़नि सां गॾिजी एहतजाज कयो। नतीजे में 3 ॾींहं अॻु उनखे खणी गुम करे नामालूम हंध ते सख़्त टार्चर कयो वियो। होॾां वारसन ऐं ह्यूमन राइट्स जे वफ़द SSP जैकाबाद से सलीम शाह सां मुलाक़ात करे आगाही ॾिनी, जंहिं ते हिन DSP सिटी सदर ते मुश्तमिल इंक्वायरी कमेटी जोड़ी SSP यकीन ॾियारो त केर बि मुलविस निकिरे उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी ऐं कंहिं सां रिआयत न कई वेंदी। तशद्दुद थियल जे वारसन इल्ज़ाम हयो आहे त वली मोहम्मद खे गुम करण ऐं टार्चर करण में सदर पुलिस मुलविस आहे। सिविल अस्पताल जैकाबाद में डॉक्टर मुताबिक़ 15 जगहनि ते तशद्दुद जा निशान मिलिया आहिनि। अमलदारनि खां इंसाफ़ जी अपील कई आहे। सदर पुलिस हटायो, सदर SHO खे हटायो, सदर SHO खे हटायो, सदर SHO खे हटा दियो, मुल्ज़िमनि खे पुलिस तशद्दुद, सदर पुलिस जो तशद्दुद, सदर पुलिस जो तशद्दुद